नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त रिटायर्ड पुलिस एहलकार सरदार मगसी दादू जे रवासी स्कूल में पैगुंबरी पेशे सां लाॻापियल कुंभार बिरादरी जे मोअज़्ज़िज़ शख़्स उस्तादग़ुलाम शबीर कुंभार खे तेज़ धार चाकुन जा वार करे फरार थी वियो आहे। क़त्ल थियल उस्ताद गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट मंज़ूर अहमद चन्ना जो वॾो भाउ हो ऐं कुंभार को कम बि कंदो हो, जॾहिं त स्कूल खां पोइ माण्हुनि जूं टंगूं ऐं ॿाहुनि जूं हॾियूं जोड़ण में जो पिणु कमु कंदो हो। मक़तूल उस्ताद हॾियूं जोड़ण में पिणु माहिर हो, जॾहिं त मक़तूल जा बाक़ी भाइर ठेकेदारी सां वाबस्ता आहिनि। मक़तूल जे ॿिए नंबर भाउ मुमताज़ अली चन्ना चयो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी कोन्हे, असांजे भाइर खे बेगुनाह क़त्ल करे असां सां ज़ुल्म कयो। हिन वज़ीर आज़म इमरान ख़ान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द क़ातिल गिरफ़्तार करे हिननि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, असां खां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त लाश घर पहुचण ते घर में मातम बर्पा थी वियो। हर तरफ़ रोज़ ॾाढो शुरू थी वियो, जॾहिं त घर वारनि सां गॾु पाड़ेसरनि जूं पिणु अखियूं आलियूं हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।